बर्तानिया जे शहर मानचेस्टर में सिंधी कम्युनिटी तरफ़ां सिंध जे नाले वारे लेखक ऐं कालम निगार मोहम्मद ख़ान अबड़ो जे किताबनि जी रोनुमाई तक़रीब कोठाई वई। इंग्लैंड में सिंधी कम्युनिटी लाइ हर वक़्तु सरगर्म रहंदड़नि समाजी अॻुवाणनि ज़ुल्फ़कार महर जी मेज़बानी अब्दुल जब्बार कुरैशी ऐं गुल सनाई जे इंतज़ामकारी हेठि मानचेस्टर सिंधी कम्युनिटी जे प्लेटफॉर्म तां पुरवकार अदबी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सिंध जे नामियारे लेखक कालम निगार ऐं समाज सुधारक मोहम्मद ख़ान अबड़ो जे किताबनि जी रोनुमाई कई वई। तक़रीब दौरान संदसि किताबनि सिंधुअ खे संगीन ख़तरा, धुंधली दुनिया, अचो सूरनि वारियूं ऐं अंग्रेज़ीअ में तर्जुमो थियल संदसि आत्मकथा ट्रेवल ऑफ द ट्रुथ जी रोनुमाई कई वई। तक़रीब में बर्तानिया में रहंदड़ वॾे अंग में सिंधी कम्युनिटी सां तालुक़ रखंदड़ ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ अदबी, इल्मी ऐं समाजी शख़्सियतुनि पिणु शिरकत कई। मुक़र्रीन मोहम्मद ख़ान अबड़ो खे सिंध जे फ़िक्र, अदब ऐं सचाई जो आवाज़ करार ॾींदे चयो त संदसि लिखणियूं नई नस्ल लाइ रहनुमाई ऐं सिंध जे फ़िक्री वरसे खे ज़िंदा रखण जो अहम ज़रियो साबित थींदियूं। तक़रीब में अलामा आज़मजी, अली जमाणी, अली मेमण, ज़ुल्फ़कार महर, हुस्ना ज़ुल्फ़कार, अब्दुल जब्बार कुरैशी, डॉक्टर शाहिद ताजवाणी, डॉक्टर नसीर कुबर, इंजीनियर अब्दुल कादिर मेमण, ज़ुबैदा मेतलो, फ़हीम चाचड़, दिलशाद चांग, परवेज़ मेमण, लियाकत गुल, मकबूल चना, डॉक्टर फ़रत अब्बास, एम इकबाल, राजा ज़मर्द, मोहम्मद सुल्तान, अली गोपांग, काशिफ मेमण, गुल सनाई, नज़ीर मेमण, मोहम्मद इकबाल, इमरान चौधरी ऐं ज़ुबैर सोहो ऐं ॿिया पिणु शामिल हुआ। तक़रीब दौरान मोहम्मद ख़ान अबड़ो जे किताबनि मां चूंड कयल टुकड़ा पढ़िया विया ऐं संदसि ज़िंदगीअ, ख़्यालनि ऐं अदबी ख़िदमतुनि ते दिलचस्प ॻाल्हियूं पिणु कयूं। मेज़बाननि मोहम्मद ख़ान अबड़ो खे रिवायती सिंधी अजरक ओडाए ऐं गुलनि जो गुलदस्तो पेश करे संदसि इज़त अफ़ज़ाई कई। शिरकत कंदड़नि जो चवणु हुयो त मोहम्मद ख़ान अबड़ो जूं लिखणियूं सिंध जे तारीख़ी जदोजहद, क़ौमी सियासत ऐं माण्हुनि जी रोज़मर्रा हक़ीक़तुनि खे जीअरो रखण जो कमु कनि थियूं। हिननि चयो त अहिड़ियूं तक़रीबूं सिंधी अदब खे आलमी सुञाणप ॾियारीनि थियूं ऐं सिंध जे आवाज़ खे दुनिया ताईं पहुचाइनि थियूं। यादि रहे त मोहम्मद ख़ान अबड़ो जे हिकु किताब जी रोनुमाई कुझु ॾींहं अॻु साना जे कन्वेंशन ह्यूस्टन में बि कई वई, जिते उनखे तमामु वॾी पज़ीराई मिली। तक़रीब खे ख़िताब कंदे मोहम्मद ख़ान अबड़ो चयो त सिंध तब्दीली जे दौर मां गुज़री रही आहे। नए नस्ल पंहिंजी धरती बचाइण जो ज़िम्मो खणी वरितो आहे। मूं रुगो पंहिंजी माउ धरती सां वफ़ा जो फ़र्ज़ु निभायो आहे, जंहिं जे बदिले में मूंखे दुनिया जी हर कुंड ऐं कुड़िछ में मोहबत ऐं इज़त मिली रही आहे। हिन मानचेस्टर सिंधी कम्युनिटी ऐं समूरनि शिरकत कंदड़नि जो शुक्रियो अदा कयो ऐं चयो त बर्तानिया में पंहिंजनि जे तरफ़ां मिलियल मोहबत सदाईं यादि रहंदी।